खाईंदम फ्रेंच फ्राइज खाईंदम चिप्स खाईंदम फ्रेंच फ्राइज खाईंदम चिप्स खाईंदम फ्रेंच फ्राइज भी खाईंदम चिप्स खाईंदम। हादिया छा आहे भला कहिड़ा गाना थी ॻाए कहिड़ा रागड़ा थी ॻाए मुंहिंजी हादिया। दादी अस्सलाम वालेकुम आई चवंदी आहे पहिरीं सलाम कबो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मुंहिंजो बच्चो मुंहिंजो प्यारो। हाणे भला इहो त ॿुधाए गानो कहिड़ो पई ॻाए। दादी मां चिप्स ऐं फ्रेंच फ्राइज़ जो गानो ॻायां थी। अच्छा भला तव्हांखे ख़बर आहे त इहे चिप्स ऐं फ्रेंच फ्राइज़ छा मां ठहंदा आहिनि? हा अम्मी मूंखे पचाए ॾेई थी उहा कटे पई पोटेटोस। अच्छा पोटेटोस भला पोटेटोस खे सिंधीअ में छा चइबो आहे? पोटेटोस खे सोचां थी बियो सोचां थी सोचे तव्हांखे ॿुधायां थी पोटेटोस खे छा चइबो आहे। पोटेटोस खे मूंखे ख़बर आहे दादी मूंखे ख़बर आहे मां ॿुधायां। हा मुंहिंजी राजिया राणी ॿुधाए पोटेटोस खे सिंधीअ में छा चइबो आहे? दादी पोटेटोस खे सिंधीअ में चइबो आहे पटाटा ऐं उर्दू में चइबो आहे आलू। हा मुंहिंजी राजिया खे त सभु ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे पोटेटोस खे आलू चइबो आहे आलू त उर्दू में चइबो आहे सिंधीअ में चइबो आहे पटाटो। ओ हा दादी तव्हांखे ख़बर आहे मूंखे बि पटाटा ॾाढा वणंदा आहिनि ऐं अम्मी हाणे असांजे लाइ मज़े जा फ्रेंच फ्राइज़ थी पचाए असां खाईंदासीं। हा पटाटा त सभिनी ॿारनि खे ॾाढा था वणनि सभु ॿार पटाटा एॾे शौक़ सां था खाइनि जंहिंजी हद नाहे। पटाटनि खे तरे ॾियो चिप्स पचाए ॾियो बसि चवंदा त पटाटे खां सवाइ ॿियो कुझु हुजे ई कोन। हा ॾिसो न पोइ मां तॾहिं त सॉन्ग गानो ॻायां थी मां चिप्स खाईंदमि फ्रेंच फ्राइज़ खाईंदमि। हा मां बि खाईंदमि हादिया अम्मी असांजे लाइ थी पचाए। हा अम्मी त पंहिंजे सभिनी बच्चनि लाइ थी पचाए मुंहिंजी शहज़ादियुनि लाइ थी पचाए। मुंहिंजी राणियूं धीअर मुंहिंजूं गुॾड़ियूं धीअर। अस्सलाम वालेकुम दादी असां बि अची वियासीं। अड़े मां सदको वञांव भली करे आयो जी करे आयो चङो थियो त आयो। दादी तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो भला हाणे? हा असां ॻाल्हियूं पिया कयूं त हे हादिया ऐं राजिया रुॻो पटाटा थियूं खाइनि इन्हनि खे पटाटा ॾाढा था वणनि। हा मूंखे पटाटा इलाही वणनि था चिप्स खाईंदमि फ्रेंच फ्राइज़ खाईंदमि। हा हादिया चिप्स पचनि था पिया खाइजांइ। ऐं दादी मूंखे बि न पटाटा ॾाढा वणंदा आहिनि मूंखे बि फ्रेंच फ्राइज़ ऐं चिप्स ऐं तरियल पटाटा सभु वणंदा आहिनि। भला ॿारो इहा ॻाल्हि त ॿुधायो त तव्हां सभई ॿार रुॻो पटाटा खाइणु पसंदि था कयो छो? ॿियूं बि त भाॼियूं आहिनि खोड़ सारियूं भाॼियूं अलाह साईं पैदा कयूं आहिनि त सभु असांजे खाइण लाइ कयूं आहिनि न। पोइ भला जे हिकिड़ो ई तव्हां रुॻो पटाटा खाईंदव त पाण बि पटाटे जहिड़ा गोलू मोलू थी वेंदो। दादी गोलू मोलू चए थी। हा न सो जेके ॿार रुॻो पटाटा खाईंदा त उहे त पोइ पटाटनि वांगुरु गोलू मोलू थी वेंदा पाण बि ॼण नंढड़ा पटाटा थी वेंदा। हा न रुॻो पटाटा त न खाइबा आहिनि अलाह साईं एॾियूं भाॼियूं हल्कियूं आहिनि खोड़ सारियूं त उहे सभु खाइबियूं आहिनि कीअं? हा दादी बिल्कुलु दादी मां खाईंदी आहियां मां जेका न तरियल वाङण बि खाईंदी आहियां। हा दादी मां बि तरियल वाङण खाईंदी आहियां। हा ॾिसो मुंहिंजे हे फातिमा ऐं मुंहिंजी राजिया ॾिसो केॾियूं सदोरियूं आहिनि पटाटा त खाइनि थियूं वाङण बि खाइनि थियूं। वाह सुठी ॻाल्हि आहे। ॾिसो पालक हूंदी आहे पालक में कैल्शियम हूंदो आहे इलाही पालक खाइजे।
वाङण खाइजनि। ऐं हे तूरियूं त ॾाढियूं मज़ेदार हूंदियूं आहिनि, एॾियूं त भलियूं एॾियूं सुठियूं हूंदियूं आहिनि, मूंखे त ॾाढियूं वणंदियूं आहिनि तूरियूं। हा दादी अमी पचाईंदी आहे, पोइ असां बसि कॾहिं कॾहिं खाईंदा आहियूं। ॾिसो न पुटु, ईअं मजबूरीअ में न खाइबो आहे, शौक़ सां खाइबो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेके बि इहे भाॼियूं, इहे सब्जियूं जेके अलाह पैदा कयूं आहिनि, इन्हनि सभिनी में असां इंसाननि जे लाइ फ़ाइदा आहिनि, ठीकु आहे न। पर दादी करेला, करेला मूंखे बिल्कुलु न वणंदा आहिनि, एॾा किना हूंदा आहिनि टेस्ट में। न, ग़लति ॻाल्हि आहे। तव्हांखे जेका शइ न वणे, जेको खाधो तव्हांखे न वणे, उनखे बुरो न चइबो आहे, ठीकु आहे। खाधो त अलाह जी नेमत आहे, जे तव्हांखे न वणे त तव्हां भली न खाईंदा कयो, पर तव्हां खाधे खे बुरो न चवंदा कयो। मां बि न चवंदी आहियां न दादी, ॾिसो मां कोई बुरो चवंदी आहियां खाधे खे? न, तव्हांखे त मिलंदा ई रुगो पटाटा आहिनि खाइण जे लाइ, पोइ कीअं बुरो चवंदो? न दादी, मां कंहिंखे बि बुरो न चवंदा आहिनि। दादी सॉरी दादी, मां जेको आहे न करेलनि जो टेस्ट मूंखे न वणंदो आहे। हा सही ॻाल्हि आहे, ॿारनि खे करेलनि जो टेस्ट पसंदि न ईंदो आहे, पर का ॻाल्हि न आहे, करेला न खाओ भला, ॿियूं भाॼियूं त आहिनि, हा उहे त खाई था सघो न। ऐं ॿारो, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, मां तव्हांजे लाइ हिकिड़ो बैत बि लिखियो आहे भाॼियुनि वारो, तव्हांखे ॿुधायां? हा चङो, हिकिड़ो मिंट इंतज़ारु कयो त मां हू पंहिंजी किताब मां ॾिसी अचां थी त मां कहिड़ो बैत अॼु तव्हांखे ॿुधायां भाॼियुनि वारो। हा असां बि ॿुधंदासीं भाॼियुनि वारो बैत। हा दादी बिल्कुलु। हा ॾिसो, हाणे असांखे दादी जेको आहे पोइम ॿुधाईंदी, भाॼियुनि जी पोइम ॿुधाईंदी, ठीकु आहे। ऐं भाॼियूं छा हूंदियूं आहिनि अदी? भाॼियूं जेके हूंदियूं आहिनि उहे वेजिटेबल्स हूंदियूं आहिनि न? हा वेजिटेबल्स हूंदियूं आहिनि, पर उन्हनि खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं भाॼियूं। हलो सब्जियूं बि चई सघूं था। हा सब्जी बि ठीकु आहे। हा सब्जी बि भाॼी सब्जी। ॾिसो दादी अचे थी। हा मां अची वियमि। सो हाणे तव्हांखे मां ॿुधायां थी भाॼियुनि वारो बैत, ठीकु आहे न। सो तव्हां सभई ध्यान सां ॿुधिजो। हाणे इहो आहे, मां लिखियो आहे ॿारनि जे लाइ, उन्हनि ॿारनि जे लाइ जेके भाॼियूं न खाईंदा आहिनि। भाॼियूं त खाइबियूं आहिनि, अलाह जी नेमत आहे, इंसान जे लाइ फ़ाइदे वारियूं आहिनि, ठीकु आहे न। सो हाणे मां तव्हांखे बैत थी ॿुधायां। वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं आहिनि, ओ ये मज़े जो आहे। हा ॿुधो त सही न, पहिरियों ॿुधी वठो चङी तरह, पोइ तव्हां चइजो। वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं आहिनि, तूं बि खणी अॼु खाई ॾिस, मूं त सदाई खाधियूं आहिनि। बसर पटाटा वाङण तूरियूं बाबा सभु अॼु आंदियूं आहिनि। ये बाबा वठी आयो भाॼियूं। हा बाबा भाॼियूं वठी आया हुआ। हा बाबा त रोज़ु वठी ईंदो आहे, पोइ तव्हां खाईंदा कयो, ठीकु आहे। हलो भला अॻियां ॿुधो, ठीकु आहे। गजर मटर ऐं पालक भींडियूं अमां वरी पचायूं आहिनि। गोभी ग्वार जो स्वादु निरालो, वाह जो मौला ठाहियूं आहिनि। थूम टमाटा वंगा अदरक गाॾे वारे आंदियूं आहिनि। करेला मूरी लूणक वंगियूं भाॼियुनि जूं शहज़ादियूं आहिनि। भाॼी खाइण ते मुंहुं न घुंजाए, तो लाइ फ़ाइदे वारियूं आहिनि। वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं आहिनि। ॿुधायो भला हाणे तव्हांखे कीअं लॻो इहो बैत? ओ दादी ज़बरदस्त। दादी सवादी छा हूंदो आहे? सवादी जी मीनिंग छा आहे? सवादी माना लज़ीज़, टेस्टी, ज़ाइकेदार, मज़ेदार। ओ अच्छा। ऐं दादी तव्हां चओ पिया स्वादु निरालो, स्वादु माना? स्वाद जो मतिलबु आहे टेस्ट, ज़ाइको। भाॼियुनि जो स्वादु निरालो आहे, ज़ाइको ॾाढो मज़ेदार आहे। ये ऐं दादी सभु जेके हिन जेके न दादी मां आईंदा खाइनि। हा मां तव्हांखे ॿुधायो ई इन लाइ आहे
त हे सभु भाॼियूं असांजे फ़ाइदे वारियूं आहिनि। हाणे चङो भला तव्हां इहो बैत यादि कयो त मां तव्हांजे लाइ कुझु पचाए अचां। तव्हांखे ख़बर आहे जेके हिन वाङण जूं बि फिंगर्स मूंखे पचाइण ईंदियूं आहिनि। जीअं तव्हां ॾिसंदा आहियो न पटाटनि जा चिप्स, फिंगर चिप्स, ईअं मां वाङण जा बि फिंगर चिप्स ठाहींदी आहियां। त मां तव्हांजे लाइ वाङणनि जा थी फिंगर चिप्स ठाहे अचां, ठीकु आहे। ऐं तव्हां तेसिताईं इहो बैत यादि कयो, मां अचां त तव्हां खां पुछां थी अचे। हा ओके ओके दादी ओके। चओ बैत यादि कयूं। अचे असां अचे। हा दादी छा चयो? दादी दादी कहिड़ो बैत पढ़ो? हा 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 मूंखे यादि आहे। वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं आहिनि। हा हाणे यादि आहे मूंखे। अचो सभई पढ़ूं। वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं आहिनि। तूं बि खणी अॼु खाई ॾिस, तूं बि खणी अॼु खाई ॾिस। मूं त सदाई खाधियूं आहिनि, मूं त सदाई खाधियूं आहिनि। वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं। ओ वाह सवादी भाॼियूं आहिनि, वाह सवादी भाॼियूं।